अॼु असांजो मौज़ू आहे सकाफ़त छा आहे। अॼु असां न सिर्फ़ु सकाफ़त छा आहे पर तमदन छा खे चइबो आहे, तहज़ीब छा खे चइबी आहे, कल्चर जी माना छा आहे, कल्चर जा बुनियादी जुज़ा कहिड़ा आहिनि ऐं आलमगीर जे दौर में सकाफ़त जो मुस्तक़बिल छा हूंदो। माना मजमूई तरह ते असां सॼी गुफ़्तगू जेके मुहवर शयूं इहे ई रहंदियूं। त पहिरियों असां सादे अंदाज़ में सम्झंदासीं त सकाफ़त जी माना छा आहे। सकाफ़त लफ़्ज़ बुनियादी तौर ते अरबी ॿोली जे लफ़्ज़ सकफ़ मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे तालीम याफ़्ता हुजणु या ज़हीन हुजणु। अरबी ज़बान में सकफ़ अक़ला जो मतिलबु आहे ज़हन जी तरबियत करणु। सकाफ़त लफ़्ज़ जी लुगी माना थींदी अकुलु वधाइणु या इस्तराई माना में थींदी इंसाननि जी ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो ख़ासि तरीक़ो जंहिं मुताबिक़ इंसानी पाण जी ज़िंदगी गुज़ारे थो हिन मुआशिरे में, समाज में। इन जा हम माना लफ़्ज़ थींदा तमदन ऐं तहज़ीब। तमदन अरबी ज़बान जी लफ़्ज़ मदन मां निकितल आहे, जंहिंजी लुगी माना ॿियंदी ठाहिणु या जोड़णु या शहर ॾियणु। मुतमदन बनाइण जो मक़सदु थींदो आहे कंहिं बि इंसान खे शहरी ज़िंदगी गुज़ारणु या शहरी ज़िंदगी तरफ़ राग़िब करणु या शहरी ज़िंदगी में इंसानी ज़िंदगी खे सहूलियत याफ़्ता बणाइणु या उनखे बहितरु करणु। छाकाणि त शहरनि में ई सकाफ़त पंहिंजी उरूज ते पहुचंदी आहे। शहर सकाफ़तनि जा आमदनी जा या गुज़र मुआश जा वॾा ज़रिया थींदा आहिनि ऐं शहर ख़ुशहाली जा मर्कज़ बि थींदा आहिनि, जंहिं करे शहरनि में मइशत जेकी आहे उहा वधीक बहितरु हूंदी आहे, जंहिं करे माण्हुनि जे गुज़र सफ़र जा जॾहिं ज़रिया बहितरु थींदा आहिनि त उते ई सकाफ़त जेकी आहे उहा तरक़ी कंदी आहे या तहज़ीब तरक़ी कंदी आहे, तहज़ीब जा बुनियाद पवंदा आहिनि ऐं इंसानु ज़िंदगी गुज़ारण जा तौर तरीक़ा बि जेके आहिनि उहे तक़रीबन शहरनि में ई सिखंदो आहे, जंहिं करे तमदन जो लफ़्ज़ जेको आहे उहो घणो इस्तेमालु थींदो आहे। ऐं तहज़ीब लफ़्ज़ जी माना बि ख़ुदि हुन सां लॻियलु आहे, जंहिंखे चवंदा आहिनि शांग करणु या कंहिंखे संवारणु या सुधारणु। जहिड़े तरीक़े सां वण खे शांगे संवारे सुधारे ख़ूबसूरत कयो वेंदो आहे, अहिड़े तरीक़े इंसान खे बि तालीम ऐं तरबियत ॾेई हिन मुआशिरे जो कारगर जेको आहे फ़र्दु कारगर जेको मुआशिरे अंदरि फ़र्द जी हैसियत खे बहितरु करणु या बणाइण जी हिकिड़ी कोशिशि कई वेंदी आहे। ऐं जदीद दौर में उन्हनि सभिनी लफ़्ज़नि जे लाइ जेको नेमल बदल तौर ते या घणो लफ़्ज़ इस्तेमालु कयो थो वञे, तहज़ीब तमदन उन्हनि जे लाइ जेको घणो इस्तेमालु लफ़्ज़ थिए थो उहो कल्चर जो लफ़्ज़ घणो थिए थो। माण्हू घणा मुंझारे जो शिकार बणिजी था आहिनि, तहज़ीब तमदन ऐं सभ्यता इहो मतिलबु छा आहे, जो कल्चर आहे उहो उन खां कीअं डिफरेंट आहे। पर घणे क़दुरु जेको मौजूदा दौर में इन सभिनी लफ़्ज़नि जे लाइ कल्चर जो घणो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वञे थो। कल्चर बि बस बुनियादी तौर ते लफ़्ज़ कल्टिवेट मां निकितल आहे, जंहिंजी माना ॿियंदी पोखणु या सिंगारणु ऐं कल्चर जी लुगी माना आहे परवरिश करणु या खेड़णु, जंहिं खेड़नि जी लफ़्ज़ असां इस्तेमालु कयोसीं कल्टिवेट करणु। उनजो मक़सदु बि सुधारणु ऐं सुठो बनाइणु हूंदो आहे। जीअं ज़मीन खे असां सिधो संवारे उनखे कारगर बणाईंदा आहियूं, अहिड़े नमूने सां ई कल्चर जी सादा लफ़्ज़नि में माना थींदी ज़िंदगी गुज़ारण जो तौरु तरीक़ो या वे रस्तो। ऐं साईं जेम्स द पंहिंजे किताब सिंधी कल्चर में बि उन जेको पहिरियों दफ़ो साईं जेम्स द कल्चर जी वज़ाहत कई त उन में साईं जेको इस्तेमालु कयो आहे लफ़्ज़, मां जीअं तीअं लफ़्ज़ साईं जा उहो तव्हांखे कोटेशन जेके तव्हांजे अॻियां रखां थो। त साईं जेम्स द लिखे थो त कल्चर लाइ सकाफ़त तहज़ीब ऐं सभ्यता जे लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो वञे थो, पर जेतिरे क़दुरु मूं खोजना कई आहे उहो लफ़्ज़ कल्चर जो नेमल बदल थी नथा सघनि। लुगतुनि में सकाफ़ती माना अकुलु वधाइण सां कई वई आहे, जंहिंजो तालुक़ु सिर्फ़ु ज़हनी ॻाल्हियुनि सां थींदो। तहज़ीब वास्तो ज़ाहिरी ऐं नफ़्सियाती आलस्के सां रहे थो। सभ्यता मां कमो बेश तहज़ीब ऐं तमदन जी माना निकिरे थी। मुंहिंजी सम्झ में कल्चर जो लफ़्ज़ वधीक जामियो आहे, तंहिं करे उनखे वधीक बहाल रखियो अथमि। तंहिं करे मां सकाफ़त तहज़ीब तमदन टिनी जो मतिलबु निकिरी सघे थो, इन करे मां कल्चर लफ़्ज़ खे वधीक इस्तेमालु करण जी कोशिशि कई आहे। ही साईं जेम्स जा लफ़्ज़ जेके सिंधी कल्चर मां तव्हांखे माना करी ॿुधाया। ऐं इन कल्चर जी बि इस्तलाह जी मफ़हूम थींदी ज़हनी तरक़ी, आदाब, इख़लाक़, तहज़ीब तमदन जूं ख़ुशूसियतूं अची वञनि थियूं पियूं। हाणे माना अहिड़ो समाज अॼु जे
जिते हाणे सॼो हुन मफ़हूम असां पंहिंजी कढण जी कोशिशि कयूं था त इन जी मफ़हूम छा थींदो। अहिड़ो समाज अॼु जी जिते इंसान जी रहणी करणी, तर्ज़ मुआशरत, तसवर, ख़्याल ऐं ज़िंदगी जो मयार आला दर्जे ते पहुचे। ऐं सकाफ़त इंसान जी समाजी ज़िंदगी इज्तमाही तौर ते गुज़ारण खां पोइ ई वाध विझ कई आहे। जेकॾहिं इंसान समाज में इंसानी तरक़ी जो मयार बहितर नथो थिए, उते सकाफ़त जा क़दुरु समाज दोस्त थियण बजाए समाज दुश्मन थी सघनि था। सकाफ़ती वाद विझ अहमियत जो सुवाल बि बुनियादी तौर ते ज़रिए समाज जो सुवाल आहे। ज़रिए समाज में मादी तरक़ी आस्ते थींदी आहे, स्लो थींदी आहे। इहो ख़ुदि माना मार्क्सिज़म जे हवाले सां हिकिड़ो वॾो बहस आहे त जेको ज़रिए समाज या जागीरदारी समाज आहे, उन खां वधीक जेको आहे तरक़ी याफ़्ता समाज जेको थींदो आहे उहो सरमाएदारान समाज थींदो आहे। सरमाएदारी समाज में जेकी तरक़ी जी रफ़्तार उहा इंसानी तेज़ थींदी आहे, तौर तरीक़ा ज़िंदगी जा जल्दी तब्दील थींदा आहिनि या बहितर थी वेंदा आहिनि। ऐं उन सरमाएदारी समाज जूं बुरायूं उन्हनि ॻाल्हियुनि खे असां हिन बहस में नथा आणियूं पिया, पर ज़रिए समाज खां या जागीर समाज खां वधीक तरक़ी याफ़्ता समाज जेको आहे उहो सरमाएदारी समाज थींदो आहे। जंहिं करे माण्हू जेके ज़रिए समाज में आहे, माण्हू प्राण पसंदि थींदो आहे, शयुनि ॾांहुं रवे बि जज़्बात पंहिंजी सते ते रखंदो आहे। ऐं सरमाएदारी समाज में सकाफ़ती अहमियत क़दुरु जेतिरो घटिजी वेंदो आहे, छाकाणि त सकाफ़त जी क़दुरु जेकी आहिनि उहे घणे क़दुरु असांजी जेकी आहे उहो ज़रिए समाज जा, जागीरदारी समाज या इन खां अॻिते पोइ समाज जा उन जे क़दुरनि जो वधीक अहमियत रखंदी आहे। सरमाएदारी में समाजी तरक़ी रफ़्तार तेज़ थींदी आहे, जंहिं करे सकाफ़ती क़दुरु पिणु हालतुनि जे वहकिरे सां जल्दी जल्दी तब्दील थींदा रहंदा आहिनि। उन में सकाफ़ती क़दुरनि खां वधीक इंसानी तरक़ीअ ते जेको आहे वधीक ज़ोर हूंदो आहे। ऐं सकाफ़ती क़दुरु जेकी आहिनि क़दुरु ख़ुदि लफ़्ज़ जेको आहे उहो माना वैल्यू मां निकितल आहे। वैल्यू माना जेका शइ वक़्त सां गॾु तब्दील थींदी रहे पई, ऐं सकाफ़ती क़दुरु बि जेके आहे वक़्त जे वहकिरे सां तब्दील थींदा रहंदा आहिनि। हाणे हिन में असां सम्झण जी कोशिशि कंदासीं सकाफ़त जा वरी जुज़ कहिड़ा आहिनि जिते सकाफ़त उन पंहिंजी परवान चढ़े थी जेकी आहे। सकाफ़ती जा आम जुज़ आहिनि। हिकिड़ो आहे मादी जंहिंखे मटेरियल सकाफ़त असां चवंदा आहियूं। ॿियो गैर मादी नॉन मटेरियल जेकी हूंदी आहे। मादी सकाफ़त छा खे चवंदा आहियूं? मिसाल ते इमारतूं, खाधा, हथियार, पुरिया औज़ार, लिबास, फ़नून लतीफ़ा तालुक़ रखंदड़ साज़ सामान वग़ैरह अची वञनि था। हिकु पासे इंसान जी मादी ज़िंदगी लाइ ज़रूरी शयूं आहिनि त ॿिए पासे गैर मादी शयूं बि इंसानी ज़िंदगी लाइ ज़रूरी सम्झींदा। मिसाल तौर ते ॼाण, क़दुरु, रविया, रीतूं, रस्मूं, मज़हब, इख़लाक़, उसूल, क़ानून, ॿोली, अदब, रक़्स, मौसीक़ी वग़ैरह इहे ख़ुदि जेकी आहिनि उहो सकाफ़त जा गैर मादी अंसर आहिनि। गैर मादी अंसर माना इंसान जी रहणी करणी जेका आहे, तहज़ीब उनजी, इख़लाक़ उनजी, रीतियूं रस्मूं उनजी गैर मादी शयुनि खे इज़ार ईंदियूं आहिनि। सकाफ़त जा मादी तोड़े गैर मादी अंसर हिक ॿिए सां गैर ॻंढापो रखनि था। वक़्त ऐं हालतुनि तब्दील सां उहे तब्दील बि थींदा रहंदा आहिनि, उनखे को जामिद न हूंदा आहिनि। जेकॾहिं का सकाफ़त जामिद थिए थी ऐं वक़्त सां गॾु उन में पाण तब्दील नथी आणी त उहा सकाफ़त जेकी आहे उहा सकाफ़ती क़दुरु बि इंसान जे लाइ हानिकार थींदा आहिनि। समूरी इंसान ज़ात मुख़्तलिफ़ हालतुनि दौरनि मां गुज़री सकाफ़ती आले मंज़िल ते पहुती आहे। जेके सकाफ़ती क़दुरु हालतुनि तब्दील सां तब्दील न थींदा आहिनि, उहे सकाफ़ती क़दुरु या तबाह थींदा आहिनि या समाजी तरक़ी में जेके रुकावट पैदा कंदा आहिनि। हाणे सकाफ़ती जेके सकाफ़त लाइ घुरिबल जुज़ आहिनि, कंहिं क़ौम जी सकाफ़ती जोड़जक थोरी वाध जे लाइ कुझु अंसर जेकी आहे उहे लाज़मी हूंदा आहिनि या सम्झा वेंदा आहिनि। जेकॾहिं उहे अंसर न हूंदा त हूंदा सकाफ़ती वाधी या परवरिश इंतिहाई ॾुखी थी पवंदी आहे। सिंधी सकाफ़त खे बि जेकॾहिं हिन वक़्तु ख़तरा लाइक़ु आहिनि, उहो बि उन्हनि अंसरनि जे ख़तरनि सां वाबस्ता सम्झणु घुरिजनि। ऐं छाकाणि त सकाफ़ती वादी जो घुरिबल लाज़मत खां सवाइ मुमकिन न आहे। उहो ख़ासि करे टे अंसर आहिनि जिन जे ज़रिए सकाफ़त पंहिंजी उरूज ते पहुचे थी। पहिरियों आहे सकाफ़त जे लाइ त माना उहो कंहिं जाग्राफ़ी उनजे लाइ ज़रूरी आहे। जाग्राफिकल हदूं कंहिं बि क़ौम जे ठहण जो बुनियादी जुज़ हूंदी आहिनि। जेकॾहिं कंहिं बि क़ौम वटि जाग्राफिकल हदूं मुतयन थियल न हूंदियूं त उन क़ौम जो ठहणु मुमकिन न आहे। जाग्राफ़ी क़ौम जे ठहण लाइ बुनियादी अहमियत जी हामिल आहे, छाकाणि त सकाफ़ती तरक़ी दारोमदार बि जाग्राफ़ी जे मुतयन कयल हदुनि में ई मुमकिन थी सघे थो। सकाफ़त उते तरक़ी करे सघे थी जिते कुदरती तौर तरक़ी जा अवामिल मौजूदु हुजनि या अंसर उन जा मौजूदु हुजनि, जिते इंसान ऐं फितरत जे विच में ज़िंदगी गुज़ारण लाइ माहौल कार फरमा हुजनि।
इंसान जी मिज़ाज, सिहत, रहणी कहणी, अख़लाक़ी क़दरुनि ऐं तर्ज़ ज़िंदगी ते जाग्राफ़ी हालतुनि जो गहरो असरु थिए थो। क़दीम ज़माने में जेके शहर अॾिया विया आहिनि उन्हनि जो उभरण जो मुख्य सबबु जाग्राफ़ी हालतूं नज़र ईंदियूं, छाकाणि त जाग्राफ़ियाई असबाब इक़्तिसादी पैदावार खे वधाइण में पिणु मुआविन या मददगार साबित थींदा आहिनि। सिंधी सकाफ़त जेकॾहिं हिन दौर में तनज़ुल तरफ़ गामज़न आहे त उनजो हिकु सबबु जाग्राफ़िक हदुनि जो गैर महफ़ूज़ हुजण बि आहे। ऐं सिंधी जी जाग्राफ़ी खे हदूं गैर महफ़ूज़ हुजण करे सिंधी डेमोग्राफ़ी बि तब्दील थी वई आहे, या ईअं चइजे त भला डेमोग्राफिकल तब्दीली जे करे सिंधी जाग्राफ़िकल तब्दीली या उन जाग्राफ़ी ते बि घणा असर पिया आहिनि। नतीजे तौर ते सिंधी माण्हू पंहिंजी ज़िंदगी जे तर्ज़ मुआशरत जो तयन पाण नथो करे सघे, ऐं उहो ई सबबु आहे जो सिंधी अक्सर वॾा शहर धारनि जे हवाले थी विया आहिनि, जिते सिंधी माण्हुनि जो न सियासी असरु आहे न वरी सकाफ़ती क़दुरु बचा आहिनि। यादि रखणु खपे त असां अॻु में ई ज़िक्र करे चुका आहियूं त सकाफ़ती वाद विच जेका थींदी वॾनि शहरनि में आहे। जॾहिं शहर ई असांजा न आहिनि, शहरनि जो कंट्रोल असांजे अख़्तियार असांजे हथनि में न आहे, उते घणेई क़ौमूं जेके उन असांजे शहरनि में घण मुख़्तलिफ़ ख़ितनि जी जेकी क़ौमूं जॾहिं आबाद थियूं त सिंधी सकाफ़त कल्चर जेको आहे उहो ख़ुदि मुतासिर थियो आहे। उन खां पोइ ॿियो नंबर वॾो अंसर हूंदो आहे कंहिं बि सकाफ़त जे लाइ ॿोली। हाणे ॿोली जे समाजी कारवां लाइ ज़रूरी आहे, छो त ॿोली कंहिं बि क़ौम जी सकाफ़ती ज़िंदगी जो आईनो हूंदी आहे। कंहिं बि क़ौम जी सकाफ़त जो बुण बुनियाद ॿोलीअ सां वाबस्ता हूंदो आहे। उन ॿोली जी शाहकारी मां ई सकाफ़त जी न सिर्फ़ु परख थींदी आहे, पर उन क़ौम जी शाइस्तगी, लताफ़त, फ़साद, बलागत, क़ौमी किरदार जी तख़लीक़ जी जेकी सुञाणप बि करे सघिजे थी। जीअं कंहिं बि क़ौम लाइ ॿोली हुजणु ज़रूरी आहे, तीअं ॿोली लाइ बि वरी कंहिं क़ौम जो हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं कंहिं बि क़ौम ते ॿी बि क़ौम जी ॿोली जबरन लागू कबी, उन सां क़ौम ॿोली ॿिन्ही जे नुक़सान जा अंदेशा मौजूदु रहंदा आहिनि। जीअं उर्दू हितां जी कंहिं बि क़ौम जी ॿोली न आहे, पर हितां जे क़ौमुनि ते जबरन मड़ी वई आहे। नतीजे तौर ते हितां जी क़ौमुनि जो मजमूई तौर ते सकाफ़ती तौर ते तारीख़ी नुक़सान थी रहियो आहे। इन करे इन जुमिले खे बि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सम्झणु खपे, जहिड़ी तरीक़े सां क़ौम लाइ ॿोली ज़रूरी आहे, ॿोलीअ लाइ क़ौम बि हुजणु ज़रूरी आहे। सिंधी ॿोली हितां जे क़दीम तरीन शाहकार ॿोली रही आहे, जंहिंजी क़दामत जो अंदाज़ो मोइंदड़ जी लिखत मां आसानी सां लॻाए सघिजे थो। हिन सिंधी ॿोलीअ खे जेके ख़तरा आहिनि उन में उर्दू ॿोली सरकारी सरपरस्ती में जेका सिंधी ॿोली ते यलगार आहे, या सिंधी ॿोली सां माटीरियल मार जेको सलूक रखियो वञे थो पियो। सिंधी ॿोली पंहिंजे शहरनि मां बेदख़ल थी रही आहे। मुसलसल जेको आहे जबर जे करे सिंधी क़ौम जदीद साइंस टेक्नोलॉजी थोरी जदीद पैदावार में पंहिंजो कोई सौदा न करे सघी आहे, जिन करे मार्केट मां बि सिंधी ॿोली ग़ाइबु आहे। ऐं यादि रखणु खपे त जेका मार्केट आहे उहा बि ॿोली जे वाद विच में जेको आहे क़ौमुनि जी तरक़ी में हुनजो अहम हिसो हूंदो आहे। जॾहिं असांजी मार्केट ई असांजी न आहे त उते ॿोली बि जेकी असांजी उहा हुतां बेदख़ल आहे। जॾहिं त तालीमी इदारनि मां पिणु सिंधी ॿोली तेज़ी सां बेदख़ल थी रही आहे, उन्हनि हालतुनि में ॿोली जे मुस्तक़बिल खे बचाइण जो सुवाल पिणु शिदत सां मौजूदु रहे थो। जेतोणीकि ॿोली ऐं सकाफ़त जो पाण में आम ऐं गहरो ॻंढापो आहे, उन करे सिंधी सकाफ़त जे बचाव सां गॾु ॿोली जे बचाव जी तहरीक पिणु ॻंढणु खपे। जेकॾहिं ॿोली बचाइणी आहे त सकाफ़त खे बचाइणो पवंदो, सकाफ़त खे बचाइणो आहे त ॿोली बचाइणो पवंदो। ॿिन्हिनि जो इन तरह ॻंढापो आहे। इन्हनि जो ॻंढापो वरी यादि रखणु खपे त जाग्राफिकल हदुनि सां बि हूंदो आहे। ऐं उन खां पोइ कंहिं बि क़ौम जी सकाफ़त जे लाइ अहम जेको नुक़्तो आहे उहो इक़्तिसादियात इकनॉमिक जेका आहे मइशत जेकी आहे उहा ज़रूरी आहे। ऐं कंहिं बि क़ौम जी ख़ुशहाली तरक़ीअ लाइ करेंगी जी हिस जेका रखे थी, उहा सकाफ़त या हुनजे लाइ अहम शइ जेका आहे उहा आहे इक़्तिसादियात करेंगे जी हॾीअ जी हिसत रखे थी। उन में कंहिं बि क़ौम जी मुआशी तरक़ी, मुआशी लाॻापई क़ौम जी जियाप जो मुख्य ज़रियो हूंदा आहिनि। जेका क़ौम मुआशी तौर ते कंगाल हुजे उहा सकाफ़ती तौर ते बि कॾहिं तरक़ी नथी करे सघे। सकाफ़त गुरबत जी हालत में जॾहिं माण्हू पेट गुज़रण लाइ परेशान हुजे त उते कहिड़ी सकाफ़ती क़दुरनि जी माण्हू आबियारी कंदो। सिंध जी हिकु तरफ़ उहा ख़ुशकिस्मती आहे, सिंध मुआशी तौर ते ख़ुशहाल आहे, पाण भरी आहे, जीअं कुदरती ऐं मैदनी अकी चार वसीला आहिनि, त ॿिए तरफ़ उनजी उहा बदकिस्मती आहे जो उहा मुआशी वसीला सिंध अख़्तियार में न आहिनि। उहे जियापी जा सभु ज़रिया उन खां खसिजी चुका आहिनि। एतिरे क़दुरु जो सिंधी जियापे जो तारीख़ी ज़रियो सिंधु दरिया पिणु सिंधी क़ौम खां खसिजी चुको आहे। सिंधी माण्हू माने हुन बेअख़्तियार आहिनि हुन में।
ऐं सिंध जे जियापे जो वॾे खां वॾो सिंधी माण्हू जियापे जे वॾे खां वॾो ज़रियो सिंधु दरिया रहियो आहे। जंहिं करे अॼु जॾहिं सिंध बदाली ऐं कंगालपणे जो शिकार आहे त असां जॾहिं सिंधी सकाफ़ती बचाए ॻाल्हि कयूं था त सिंधी मश्त उनजी गुज़र ज़रिया बचाइण पिणु आम आहे। यादि रखणु खपे त जेका को मुआशी तौर ते कंगाल हूंदी आहे उहा सकाफ़ती तौर ते पिणु ज़वाल पज़ीर हूंदी आहे। सिंधी सकाफ़त मादी तौर गैर मादी तौर ते ज़वाल पज़ीर जी हालत में आहे। इहो त सभु हुननि जा कंहिं बि सकाफ़त जे जुड़ण जा जेके टे वॾा असां ज़रिया ॿुधाए थी जाग्राफिकल हदूं ॿोली ऐं मइशत जेकी आहे उहा टे वॾा जुज़ आहिनि जेकी सकाफ़त जे मादी तौर गैर मादी शयुनि खे माना फ़रोग़ ॾियण में हुनजी अहमियत रहंदी आहे। हाणे अचूं था त इन जेको आलमगीर जेको दौरु आहे जंहिंमें इन में दुनिया जी सकाफ़तुनि या सिंधी सकाफ़त जो मुस्तक़बिल छा हूंदो, इन ते हिकिड़ी अहम जेकी गुफ़्तगू सां करे पंहिंजी गुफ़्तगू ख़तमु कंदासीं। आसारे क़दीमा जे माहिरनि मुताबिक़ त 5000 साल खां अॻु वारी सिंध तहज़ीब खां पोइ वारनि दौरनि बाबति उहो साबित कयो आहे त सिंधी कल्चर ते अरबन जे हमले खां घणो अॻु ईरान सफ़ेदनि सथियुनि ऐं पार्थियुनि जो गहरो असरु रहियो आहे। मज़हबी लिहाज़ खां हिते हिंदू मत ॿुध मत जैन मत ऐं आख़िर में जेको वॾो असरु रहियो उहो माना इस्लाम जे असर जा तमामु घणा सिंधी सकाफ़त ते उन असर पिया। 516 में 16 क़बल मसीह में ईरान जे हाकिम दारा आज़म जेको अवल हुयो सिंधु नदी जी शोहरत ऐं काए आयो ऐं हीउ खितो पंहिंजे कब्ज़े में कयईं। हीउ माना आर्यन खां पोइ जेको वॾो पहिरियों हमलो हुयो उहो माना ईरान जे हाकिम दारा आज़म जो हुयो। ऐं 325 में सिकंदर आज़म यूनान खां आयो। 180 में क़बल मसीह में बख्तर बाख्तरी जंहिंखे लफ़्ज़ बाख्तरी क़ौमनि जी हाकिमनि पिणु हिते सिंध हमलो कयो। 1700 क़बल मसीह में 70 क़बल मसीह में सथीन सफ़ेदनि घराणे सिंध ते पिणु का कई जिन असर पिणु सिंध ते पिया। ऐं सिंधी कल्चर ते ॿियो सभ खां वॾो हमलो जेको आहे जेके सकाफ़त जंहिंखे तमामु घणी मुतासिर थी मइशत थी पर सकाफ़त जेका मुतासिर थी उहो अरबन जो हमलो हो। अरबन मज़हबी नाले में सिंधी कल्चर ते तमामु घणा असर छॾिया आहिनि ऐं अरगोननि तुर्काननि मुग़लनि अंग्रेज़नि जी हमलनि सबबि बि सिंधी कल्चर ते तमामु घणा गहरा असर पिया। इन मुल्क ठहण खां पोइ त मज़हबी नाले में सिंध खां पंहिंजी तारीख़ सकाफ़त ॿोली थोरी सुञाणप खसण जी हिकिड़ी शौरी कोशिशि थी रही आहे। उन सां गॾु आलमगीर जे तूफ़ान बि सिंधी सकाफ़त लाइ केतिरा ख़तरा खणी आई आहे। हीउ जेको ग्लोबलाइज़ेशन जेको दौरु आहे आलमगीर जेको दौरु आहे दुनिया सोड़ी थी हिकिड़ो ग्लोबल विलेज थी विया आहे त उते उनखे दुनिया जी अंदरि क़ौमुनि जी सुञाणप जो सुवाल ऐं उनजी तहज़ीब ॿोली तारीख़ बचाइण जो सुवाल बि हिकिड़ी वॾी अहमियत रखे थो। हिकु ई ग्लोबल ॿोली ऐं कल्चर जी हावी थियण जो सॼी दुनिया ख़तरो महसूसु थी करे माना त दुनिया अंदरि हिकु ॿोली लागू करण या कल्चर लागू करण जी जेका कोशिशि थी रही आहे उहो अमल जेको आहे ईंदे 21 सदी में त ख़ुशूसनि हिन जदीद दौर में तमामु घणो उभरी आयो आहे। ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि उनजा मुख़्तलिफ़ रूप रहिया आहिनि मॉडर्नाइज़ेशन जे नाले में वेस्टर्नाइज़ेशन जे नाले में कॉलोनाइज़ेशन जे नाले में रोबोटाइज़ेशन जे नाले में जदीदत जे नाले में इन सलाह सां जेके क़ौमूं जी शनाख़्त जेके आहे ख़ुदि हुन में ख़तरे में अची वई आहे। माण्हू क़ौमूं उन्हनि जे ख़िलाफ़ बि माना खोड़ सातरी जेके माण्हुनि में ॻणती जेकी सूरत हाल रही आहे। ऐं हिन जेको इस्तलाह ग्लोबलाइज़ेशन आहे उहो दरअसल पोइ 20-25 सालनि में कम्यूनिकेशन जे ज़रिए सुधरियल वसीलनि सभु इंटरनेट इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया करे दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में पाण में ॻांढा पे ॼाण जो हिकिड़ो ज़रूरत बणियो आहे। पोइ हुनजो असरु जेको आहे की उनखे मस्बत की मनफ़ी असर बि ज़रूरु पिया आहिनि। इन सां क़ौमुनि जे ॻंढियूं त हिक ॿिए सां आहिनि पर हिकिड़ी क़ौमुनि जा कल्चर ॿोलियूं सकाफ़तूं बि गिड़काए रही आहे ग्लोबलाइज़ेशन जेका बोर्ड आहे। ऐं क़ौमुनि जे कल्चरनि ऐं ॿोलियुनि खे ख़तरो महसूसु थियणु लॻो आहे। सॼी दुनिया ते कंहिं बि हिकु ॿोलीअ खे लागू करण जे ज़बान राब्ते ज़बान तौर ते लागू कयो मसलत खे कयो उन सां ॿियनि ॿोलियुनि जे लाइ ख़तरे जा इम्कान माना मौजूदु रहनि था पिया। उहो महज़ उन्हनि ॿोलियुनि जे ॻाल्हाईंदड़नि जे कल्चर सुञाणप विञाइजी वञण जो इम्कान कोन्हे रुॻो बल्कि इन ख़ूबसूरत दुनिया जे लिसानी कल्चरल रंगारंगी डाइवर्सिटी लाइ पिणु केतिरा ई ख़तरा आहिनि। माना जेके दुनिया जेके कल्चरल ऐं घणी लिसानी हुजण जे करे उनमें रंगारंगी आहे उहो ख़ुदि माना मुतासिर थिए थी पई। दुनिया जी सुजाॻ ऐं सुञाण क़ौमुनि सोचणु शुरू कयो आहे आख़िरकार
तबक़नि दुनिया जी सुञाण तबक़नि में सोचणु शुरू कयो आहे त मतिलबु दुनिया खे हिकु सकाफ़ती हिकु रंगी हिकु लिसानी बणाइण जी जेका कोशिशि थी रही आहे उन सां माना दुनिया जी ॿियनि क़ौमुनि जो कल्चर कीअं माना सर्वाइव कंदो या महफ़ूज़ थींदो। ग्लोबलाइज़ेशन जे हिन ॿोॾ में क़ौमुनि जा कल्चर कीअं बचंदा उन लाइ हथीमी तौर ते कुझु नथो थी सघे। दुनिया में हिन वक़्तु 206 मुल्क आहिनि जंहिंमें 6000 खां वधीक क़ौमूं रहनि थियूं पियूं। दुनिया में 7000 ॿोलियूं लिखियूं पढ़ियूं ॻाल्हायूं वञनि थियूं ऐं इहो 4200 जेके नंढा वॾा मज़हब ऐं अक़ीदा इन आलमगीर तूफ़ान में पंहिंजे वजूद जी जंग विड़ी रहिया आहिनि। मुस्तक़बिल में उहा सकाफ़त ॿोली तारीख़ कीअं बचंदी जेका कीअं बचंदी मां सम्झां थो त इन लाइ का बि हथमी राय नथी ॾिसी सघिजे, पर जे सिर्फ़ु बचंदी उहा शइ जेका इन तूफ़ान सां पंहिंजे वजूद जंग विढ़ण जी पाण में सलाहियत रखंदी। उहे क़ौमूं बचंदियूं, उहे ॿोली बचंदी, उहा तारीख़ बचंदी जेका माना पंहिंजे वजूद जी जंग जेकी आहे विड़ी सघंदी। उन करे आउं सम्झां थो ऐं जंहिंमें वजूद जंग विढ़ण जी सलाहियत मौजूदु हूंदी। दोस्तो ऐं हीअ आलमगीरत जे मामले ते क़ौमुनि जे हवाले सां सुवाल हिकिड़ो वधीक बहस लाइक़ु आहे ऐं सम्झाऊं था त माना इन मामले ते अञा वधीक जेकी आहे माना क़ौमुनि खे या तबक़नि खे सोचणु खपे त इन आलमगीरत में क़ौमुनि जे वजूद या क़ौमुनि जी ॿोली तारीख़ कीअं बचंदी इन सुवाल ते वधीक गौर फ़िक्र करण जी ज़रूरत आहे। दोस्तो उमेद तव्हांखे हीउ लेक्चर ज़रूरु पसंदि आयो हूंदो। तव्हांजी राय जो हमेशह वांगुरु इंतज़ारु रहंदो। आख़िर में सभिनी दोस्तनि खे चैनल खे सब्सक्राइब करणु जी अव्हांखे वेनती कजे थी। सभिनी दोस्तनि जी महिरबानी, लख कुर्ब।